दोस्तों वॉइस ऑफ इंडस पारां सलाम अर्ज़ कजे थो। आउं आहियां सफ़दर हुसैन मिर्ज़ा उर्फ़ सैफ़ी। अॼु असांजो मौज़ू आहे हैदराबाद शहर में कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम वारी ज़ियारतगाह। असां सां गॾु आख़िर ताईं रहिजो। ऐं दोस्तो, अव्हांखे असांजो मौज़ू कीअं लॻो पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। हैदराबाद शहर में कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम वारी ज़ियारतगाह टालपुर बादशाहनि जे दौरे हुकूमत खां वठी हिकु ज़ियारतगाह तौरु मशहूरु आहे। इन बारगाह खे कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम वारी ज़ियारतगाह इन करे चयो थो वञे जो इते अमीर अल मोमिनीन शेर खुदा हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जिन जे क़दमनि मुबारक वारो पत्थर रखियल आहे। ऐं इहो पत्थर ईरान जे शहनशाह फ़तेह अली शाह काचार सिंध जे टालपुर बादशाह मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर खे तोहफ़े तौरु मोकिलियो हो। दरअसल 1783 में कलोड़नि जी हुकूमत ख़त्म थियण खां पोइ सिंध में टालपुरनि जी हुकूमत जो बुनियाद फ़ातिह सिंध मीर फ़तेह अली ख़ान टालपुर विधो। मीर फ़तेह अली ख़ान टालपुर ऐं फ़तेह अली शाह काचार जा पाण में दोस्ताना तालुक़ हुआ। मीर साहब जे दौर में सैयद साबित अली शाह करबलाईअ खे करबला मौला जी ज़ियारत जी सिक ॾिसी मीर करम अली ख़ान टालपुर खेसि 1793 ईस्वीअ में करबला मौला मोकिलियो। सैयद साबित अली शाह करबलाई ज़वार थियण खां पोइ पंहिंजे कलाम में साबित सां गॾु किथे ज़वार त किथे करबलाई तख़लुस कमु आणणु लॻो। 1802 ईस्वीअ में मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जी वफ़ात खां पोइ सिंध जो हाकिम मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर बणियो। मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर जे दौर में बि ईरान जे बादशाह जा सफ़ीर सिंध में आया। जंहिंखां पोइ मीर साहब 1804 में सिंध जे पहिरें मरसेगो शाइर सैयद साबित अली शाह खे पंहिंजो सफ़ीर करे ईरान मोकिलियो। गॾोगॾु सिंध जे हाकिम मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर ईरान जे हाकिम फ़तेह अली शाह काचार लाइ नायाब तोहफ़ा पिणु मोकिलिया। अंदर भितियुनि ते नक़ाशीअ जो नफ़ीस कमु थियल हो ऐं चांदीअ जो दरवाज़ो पिणु लॻल हो। पर अंग्रेज़नि जे दौर हुकूमत में इन बारगाह जो चांदीअ वारो दरवाज़ो चोरी थी वियो। 1863 में जॾहिं हिज़ाइंस मीर मोहम्मद नसीर ख़ान टालपुर सिंध में वापसि आयो तॾहिं ज़ियारतगाह जी इहा हालत ॾिसी ॾाढो ॾुखु थियसि ऐं हिकदमि इन ज़ियारतगाह जी मरमत कराए सागवान जो हिकु ख़ूबसूरत दरवाज़ो नस्ब करायईं। मौजूदा वक़्तु इन ज़ियारतगाह जी ऐं भर में मौजूदु मस्जिद खे ॾहिराए नए सिर तामीर करण जो कमु जारी आहे।